मुल्क के सियासी समाजी सिविल सोसाइटी और क़ौम परस्त अॻवाननि चेताव ॾिनो आहे त जेकॾहिं सचल थाणे जे SHO हारून कोराईअ खे न हटायो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कराची जे इलाइक़े अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ वेझो इनकम टैक्स कोऑपरेटिव सोसाइटी ॿाहिरां पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी, PP शहीद भुट्टो सिविल सोसाइटी के मेंबरनि ऐं रहवासियुनि पारां सचल थाणे जे SHO हारून कोराई ऐं सलीम खान खिलाफ़ रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैलीअ में इनकम टैक्स कोऑपरेटिव सोसाइटी के एडमिनिस्ट्रेटर इकबाल हुसैन चन्ना बदिया तौर शिरकत कई। रैलीअ में PP सिंध काउंसिल के मेंबर ताज मोहम्मद वसाण, SUP के मरकज़ी अॻवान एजाज सामटे, हुसैन बख्श नारेजे, मोहम्मद आसिफ सूमरे, PP शहीद भुट्टो के इरशाद लिगारी, ताजुद्दीन बुरड़े, सैयद हिज़बुल्ला शाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे इकबाल हुसैन चन्ना चयो त सचल थाणे जे SHO बिला जवाज़ सोसाइटी ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारीअ जो तक़दुस पायमाल कंदे घरनि में घिरी औरतुनि मथां तशद्दुद कयो आहे, जंहिंजी मज़म्मत कनि था। हुन चयो त सोसाइटी जे एडमिनिस्ट्रेटर हूंदे ऐं बिना इजाज़त जे SHO खे सोसाइटी में दाख़िल थियण जी इजाज़त नाहे हूंदी ऐं कंहिंजे घर ते चढ़ाई करण कानून जे ख़िलाफ़ आहे, खेनि हटायो वञे। जन ॿ ॾींहं पहिरियां हिते हिकिड़े सिंधी माण्हूअ जे घर ते हिकिड़े मेंबर जे घर ते चढ़ाई करे राति जे ऊंदाईअ में उन्हनि जूं नियाणियूं खयूं अथऊं, उन्हनि खे डंडा हयां अथऊं, उन्हनि जी तज़लील कई अथऊं। मुंहिंजी SHO सचल हारून कोराई सां टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल थी, जंहिं ते मूं हुनखे चयो त बाबा इहे माण्हू जेके वेठा आहिनि इहे सोसाइटी जा मेंबर आहिनि, इहो प्लाट जो मालिक आहे। सलीम खान हिन सोसाइटी प्लाट जो मालिक न आहे, उहो कब्ज़ा खोर आहे। पर उन मुंहिंजी हिक बि न ॿुधी, वेतर उन मूंखे धमकियूं ॾियणु शुरू कयूं। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे PP अॻवान ताज मोहम्मद सूमरे, एजाज सामटे ऐं ॿियनि चयो त SHO घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पायमाल कंदे सिंधी नियाणियुनि मथां तशद्दुद कयो आहे, जंहिंजी हू मज़म्मत कनि था। हीउ हिकिड़ो साज़िश तहत ॼाणी वाणी हिकिड़ो जेको आहे सो इहो कयो थो वञे त अहिड़े क़िस्म जा ऑफिसर हिते डिप्यूट करे त जीअं हिते माण्हुनि में जेको आहे सो इन क़िस्म जी हिकिड़ी नफ़रत पीपल्स पार्टीअ जे ख़िलाफ़ पैदा थिए। हिनखे हक़ ई कंहिं न ॾिनो आहे त चौदीवारीअ खे लताड़े अचे नियाणियूं थो खणे। उन खां पुठि में हिनखे ॼण ट्रास मिलियो वियो आहे त असांजा इलाइक़ा सिंधियुनि माण्हुनि जा गॾोगॾु पीपल पार्टीअ जा माण्हू, सॼी तनज़ीम पीपल पार्टीअ जी आहे, हे कंहिंजे मिशन ते आयो आहे, सॼी तबाही करण जे लाइ आयो आहे। छा SHO असांखे ॿुधाईंदो त हिननि औरतुनि जो गुनाह कहिड़ो आहे, त हू टारगेट किल में मुलवस आहिनि, हू बम ब्लास्टर आहिनि, हू सुसाइडर आहिनि, हुनजो गुनाह कहिड़ो आहे। त उन करे उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ते FIR कई वई आहे। असां सम्झूं था त हीअ खुली दहशतगर्दी आहे। हे जेको सलीम खान जेको मार्फत ते SHO जेको आहे सो सचल थाणे जेको आहे हारून कोराई जेका ज़्यादती कई आहे, बजाड़ा कमी ग़रीब बिस्किणे घर में घिरी ऐं औरतुनि सां ज़्यादती औरतुनि खंबे खणी वञणु, FIR दाख़िल करणु या वॾी गैर कानूनी ज़्यादती आहे। असां चवंदासीं इहा माई वक़्तनि वक़्तनि माण्हुनि खे भरगलाईंदी रहे थी, जंहिंजे चकर में कुझु वक़्तु असां बि हुआसीं। असां अॼु सम्झी चुका आहियूं ऐं असांजी सोसाइटी खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾींदी रहे थी सोसाइटी वारनि खे। ऐं सलीम खान जी घरवारी जेका बाक़ाइदे लैंड ग्रेबर आहे, जेका पहिरियां हिकिड़े ॿ प्लाट ते कब्ज़ो बि हींअर कयो वेठी आहे, मेंबरनि जा प्लाट आहिनि। अॻवाननि चेताव ॾिनो आहे त जेकॾहिं SHO ख़िलाफ़ कार्रवाई न थी त हू एहतजाज जो दायरो वधाईंदा। कैमरामैन अली ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।